मुझे मोहतरम दोस्तों, ये मदरसा है, ये बचड़ा कुरान खोली वेठा है। रब जी रहमत वसे थी, सजी दुनिया हिन कुरान वारनि जे करे पई खाए। छो त जाते कुरान पढ़ियो वेंदो आहे हुते अल्लाह जी रहमत जो वॾो वॾो मींहुं वसंदो आहे। कुछ गुनाह जे करे असांजे पंहिंजे गुनाह जे करे 2 महीना मींहुं वसियो। अवां ॾिठो हणी हंधु कयूं, का बि दुनिया जी ताक़त नहीं जो मींहुं बंदि करे। गोठ ॿुॾी विया, माण्हू लुड़ी विया, रोड ते अची करे माण्हू वेठा, कश्मोर खां वठी करे जाम सोरे ताईं तव्हां ॾिसो त ॿिन्ही पासनि जे रोडनि खां मारोड़ा वेठा आहिनि। कंहिंजा बच्चा लुड़ी विया, कंहिंजा मर्द मरी विया, कंहिंजा घर किरी पिया, कंहिंजो मींहुं लुड़ी वयूं, कंहिंजी पोख तबाह थी वई। मुसलसल 2 महीना मींहुं वसे पियो। थोरो तवजो कयो, जेके अल्लाह जा कामिल वली दुनिया छॾे वञी कब्रुनि में पया, जन्नत में पहुता, उन्हनि त मींहुं बंदि न कयो, पर जेकर जहिड़ा जाॻ वेठा उन्हनि खां बि कमु चढ़ी, उहे बि बंदि करे न सघे। ऐं उन्हनि त वीचारनि अपील कई जमायत सगोरी खे त मुंहिंजे मस्जिद में पाणी काहे पियो आहे, अलाह जो नालो अथव, अचो पाणी कढो। मींहं जे पाणीअ खे बि मोटाए न सघिया। तंहिंजी माना त मींहुं वसाइण वारी ज़ात बि आहे, मींहुं बंदि करण खे उहा मींहुं बंदि करण वारी ज़ात बि आहे। उन ज़ात जो नालो चाहे ॾाढा नथा चओ तव्हां, मां थोरो वाइस कंदुसि, मां तव्हांखे यादगिरी थो ॾियां। अगरि माण्हू अॻे त न आया, गुनाह करे 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 रब खे कावड़ायो, मींहुं त रहमत आहे। 4 शयूं रहमत अथव। न्याणी जे घर में ॼमे रहमत आहे, जंहिं घर में बीमारी अचे रहमत आहे, जंहिं घर में मेहमान अचे रहमत आहे, ऐं बरसात भी रहमत आहे। पर या अल्लाह तो फरमाए त तव्हां तौबा कयो त मां रहमत वारी बरसात वसायां। हे त अणमुदाइदी ने हणी ढीगो ई ढेरी कई। अॻे त माण्हू न आया, अॻ में त न आया, पर बरसात खां पोइ बि न आया। जेके रोडनि ते वेठा आहिनि इहे बि मस्जिद में नथा अचनि। समझो था न, रुगो पिया ॾिसनि। असां सिंधियुनि खे अहिड़ो हिननि ज़लील कयो आहे, मायूं लगाए छॾियूं बेनज़ीर जे कारण जे गॾु। समझो था न, हेले वञे वरी मुशिन खे तेल हयूं रोड ते वेठो ॾिसंदो त कॾहिं जी राशन जी तेग अचे। बस न अल्लाह न रसूल न नमाज न रोज़ो न कुरान न मस्जिद केर खाराईंदो। हे जने नज़रूं था कयो त असांखे राशन ॾेई वेंदा, असांजा घर हलंदा, कोन हलंदा। हिननि खे ताक़त ई न। हिकु ॾींहुं ॾींदा, ॿिए ॾींहुं ॾींदा। सभिनी खां वधीक महिनत अल्लामा राशिद महमूद साहब कई आहे, जमीयत उलमा इस्लाम कई आहे। चपे चपे ते, ॻोठ ॻोठ में, शहर शहर में, वस्ती वस्ती में वञी पहुची गरीबन बोल मुतासिरन बरसात मुतासिरन जी मदद कई आहे। पर खाराइण जो ज़िम्मो त न अल्लामा राशिद महमूद कयो आहे, न कंहिं वॾे वज़ीर कयो आहे, न पाकिस्तान जे सदर कयो आहे। हता के अल्लाह जो नबी आहे सुलेमान अलैहिस्सलाम, रब बादशाही ॾिनसि, रब बादशाही ॾिनसि, एॾी ॾिनईसि, थोरो तवजो तो कयो, एॾी ॾिनईसि जो आसमान में जो तख़्त उॾे पियो। चई मुंहिंजा मौला पखी जी ॿोली सम्झा, तख़्त मुंहिंजो हवा में पियो ॾे, मूंखे भला इजाज़त ॾे दिलनि खे मानी खारायां। रब फरमाए सुलेमान इहो कमु तोखां चढ़ियल आहे,
चई सही भला शान महीने जी मोकल दे रब फरमाए सुना सुलेमान यो कब तो खां चलला सही भला महीने जी मोकल दे फरमाए ना ना भला से हफ्ते जी चई ना चई से भला हिकड़े ॾींहं जी चई सुलेमान कब चलला आखिरकार सुलेमान नबी जो मुझा मौला हिकड़ो वेलो मां खारायान रब फरमायो न तो मुड़े त भला शौक पूरो करो अजी मेलन में ताम तैयार थियो हवा पई लगे जैसे ताम तैयार थी रब फरमायो समुंड जी मछली के वञो सुलेमान नबी तो जी दावत कई अल्लाह मछली जो आई जनाबे सुलेमान नबी के चवण लगी सुलेमान तो मुझी दावत कई चई हो तेरे खबर भला का तो खावा जे मुल्क तो हे सजो मकाम चार करायो छा कही दी ये जो मच्छी जो पई जेको सभनी लाइ ताम चार करायो ये जो मातो जो नहीं त हिक गिरव करे रही और ना जो सुभान अल्लाह तोरो दादा तो जो मोटी रे चुप आई कई सुलेमान धाओ न थियो पानी काने को बकुगी पानी लाए घुराई थी बरली मैं थकल हो ने हैदराबाद जे पास रहियो पूरो हफ्तो ओडो तो मोटे रात मोटे सुलेमान बस हकीकत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम के चई से धाओ न थियो समझो था ना सही रहो हे सबरी ना तैयार करे मच्छू ब्या मानू जानवर सब खाइंदा दावत कई दी सुलेमान नबी चयो शादी थे जैसे रहो न थियो दिमाग खराब नहीं सबनी लाइ तैयार कयो में हिकड़ो गिरव करे रही चई सुलेमान दावत कई तई दरकार न दे सुभान अल्लाह दावत गई थई तड़का न दे पूरी कर सुलेमान नबी चस्तमा सबनी लाइ तैयार करायो हिकड़ो गिरव करे भी रही चई सुलेमान एड़ा अल्लाह माके वेले ते टे गिरा खाराईंदो हिकड़ो गिरव खाधो त बाकी बदे सजदे में किरी पयो मुझा मौला मां पुजी न तो सघां मुंहिंजी भेणी न आयो रब तो फरमाए सुलेमान रिज़्क़ जी ज़मानत बियो कोन तो करे रिज़्क़ जो साबिर मा अल्लाह पाना कुरान में चई ओ मुसलमानो कोई भी न कराइंदो न नबी कराइंदा न पीर न वीर न अगवान न कायद न मुल्ला न मोराना रिज़्क़ जी ज़मानत रब खैया कुरान में बुधायो थे सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाइंदा वमा बियुदा पतियो फिल अर्ज़ इल्ला अल्लाह रिज़्क़ुहु रब फरमाए मुझा जानी ऐलान कर जेका भी करवे से यार रिज़्क़ जी ज़मानत मा अल्लाह करी छलिया दादा ना जो केरो कराइंदो चिंता थियाऊं हिन दे राशन ॾियो वारो कयो अरे न खाराए सघंदा हिकु ॾींहुं ॿिए ॾींहुं 2500 जो कटो हे त तव्हांजी मजबूर हुयूं कमाइण जहिड़ा न मज़दूरी नहीं तंहिंजे करे पिया राशन पुॼाइनि ॿार सां निकिरी अचनि हाणे रोड बोड सुकान मोटी वञो वञी मज़दूरी कयो रब खे ॿारायो अञा ताईं पिया ॾिसनि टकी मोटो लड़ी अचो पंहिंजे रब जे दरवाज़े ते जो सुभान अल्लाह कहीं का घुरणो आहे